अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरिया पांद में बेहतरीन इंसान चाचा साईं उस्ताद मौला बख्श सुमरो जो विछोड़े ते कलम खणे थो जुल्फी जुल्फकार अली सुमरो उमाणे थो दर्द भरी तहरीर उनवान अड़े मौत मयार एडो साड़ सुगंध सां। हकीकत आहे त ही दुनिया फ़ानी आहे, हर एक नफ़्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको भी हिन दुनिया में आयो आहे इहो पंहिंजे हक़ीक़ी मालिक ॾांहुं वापसि ज़रूरु वरंदो, पर कॾहिं अहिड़ा माण्हू जल्दी विछड़ी वेंदा आहिनि जिन जी मुंद नाहे विछड़ण जी, जिन जो विछोड़ो हिकु अलॻि दिलियुनि खे दिली सदमो पहुचाईंदो आहे, जंहिंसां माण्हू अञा गॾु जीअण चाहींदो आहे, पर हुन जो अचानक विछोड़ो दिलियुनि खे घाव ॾेई वेंदो आहे। हर एक हयाती जा ॾींहं पूरा करे वेंदो ही फ़ानी दुनिया छॾे वेंदो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हू विसरंदो वेंदो आहे। के माण्हू मोतीअ दाणा ऐं उमल नेक दिल हूंदा आहिनि जेके सदाईं दिलियुनि में ज़िंदह हूंदा आहिनि, सदाईं लाइ अमर थी वेंदा आहिनि। अहिड़नि शख़्सियतुनि मां चाचा उस्ताद मौला बख्श सुमरो बि हुयो। उस्ताद मौला बख्श सुमरो जेको पाण हिकु सरकारी उस्ताद हुयो, हिकु बहितरीन सुठे अख़लाक वारो इंसान हो, कंहिं बि कॾहिं का तकलीफ़ न ॾींदो हुयो, पंहिंजे कुर्ब मोहबत सां परावनि खे बि पंहिंजो कंदड़ हुयो। पाण सरकारी उस्ताद हुजण बावजूद कॾहिं बि स्कूल वञण खां कोन कीॿाईंदो हुयो। उस्ताद मौला बख्श सदाईं शागिर्दनि जे मुस्तक़बिल जे ओनू रखंदो हुयो ऐं संदसि जी ख़्वाहिश हूंदी हुई त मुंहिंजा शागिर्द कंहिं वॾी मंज़िल ते पहुची पंहिंजे क़ौम ऐं धरतीअ वालदीन जो नालो रोशन कनि। उस्ताद मौला बख्श जा केतिरा ई शागिर्द हिन वक़्त बि वॾियुनि पोस्टनि ते पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾियनि पिया। उस्ताद जहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में जनम वठंदियूं आहिनि। उस्ताद मौला बख्श ग़रीब शागिर्दनि जी मदद कंदो हुयो। सियारो हुजे या गर्मी, स्कूल रोज़ानी वेंदो हुयो, छो जंहिं उस्ताद जे ज़हन में शागिर्द जो मुस्तक़बिल हुजे त इहा सर्दी हुजे या गर्मी, का बि तकलीफ़ हुजे इहे नाहिनि ॾिसंदा। अहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में जनम वठंदियूं आहिनि जेके पंहिंजे प्यार मोहबत कुर्ब सां परावनि खे बि पंहिंजो कंदा आहिनि। उस्ताद विछड़ियो आहे पर विसरियो नाहे। अलाह पाक खां दुआ आहे त चाचा उस्ताद मौला बख्श खे रब पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।